प्रिय विद्यार्थियों, अॼु पाण MA प्रीवियस सेकेंड पेपर चूंड सिंधी मज़मून जो मज़मून ज़ुर सुराग ऐं सामूंडी जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। कल्ह पाण ॼाण हासिल कईसीं ख़्याम जा ख़्याल। जेके पाण चैप्टर कयूं था उहे तव्हां घर में रिवीज़न कंदियूं हलो, छो जो हिन में जेका बि हुजे त उहा तव्हां मूंखां व्हाट्सअप ज़रिए या फ़ोन करे बि तव्हां का बि प्रॉब्लम पुछी करे सघो थियूं। त कल्ह पाण कयोसीं ख़्याम जा ख़्याल। अॼु पाण कंदासीं सुर सुराग ऐं सामूंडी। इहो लिखियो आहे चैप्टर जेको आहे उहो बेरूमल महरचंद लिखियो आहे। ॿुधाए थो त चच नामे वारे ज़माने खां वठी वेंदे मीरनि जी साहिबीअ ताईं कराचीअ जे लाड़ वारो भाङो वापार ऐं हुनरनि सबबु हाकारो हो। हाकारो माना मशहूरु हो ऐं इहा बरकत हाणे कराचीअ जे शहर में अची पई आहे जो हिन वक़्तु सिंध जे कादीअ जो हंधु ऐं वॾे वापार जी जाइ आहे ऐं उभरंदे जो सितारो सॾिजे थो। आगाटी वक़्त में जेके हाकारा बंदर जहिड़ो देबल बंदर ऐं लाड़ी बंदर हुआ से सभु कराचीअ जे लाड़ वारे भाङे में हुआ। ॿियो हिकु हाकारो बंदर जो ख़ुदि शाह साहिब जे ॾींहंनि में ज़ोर हो ऐं जंहिंखे मियां ग़ुलाम शाह कलोड़े पंहिंजे नाले पुठियां शाह बंदर ऐं सॾण में फ़ख़ुरु थिए वरितो, सो हाणे उछाणो पियो आहे। अॻिते उते उछाण हलंदा हुआ। अॻिते उते जेको जहाज़ हलंदा हुआ। सुर सुराग में शाह साहिब सराफ़िन मोतियुनि जे वापारियुनि ऐं वेंझारनि जा ज़िक्र कया आहिनि। से शायदि ठठे जे शहर में ॾिठा अथसि, जिते मोतियुनि जा वापारी तोड़े वेंझार अॼु ताईं घणा आहिनि। तवारीख़ मां मालूम थिए थो त अॻे ई वाङो जहिड़ो चइजे तहिड़ो हो। इहो अॻूणो औज जेतोणीकि हाणे उॾामी वियो अथसि त बि उन जा निशान अॼु तोणीकि क़ाइमु आहिनि। हिते अॻे वॾा वणजारा रहंदा हुआ, जिन जी शाहूकारीअ जूं ॻाल्हियूं मुग़ुलबनि जे माण्हुनि खां अॼु ताईं नथियूं विसरनि। मुग़ुलबनि जे भरियां रड़ी इहो जो ॻोठ जो नालो आहे। हिन वक़्तु उते रुगो थोरा डठल कुब्बा बीठा आहिनि, माना थंबा, जिन मां हिकु वॾो कुब्बो ख्वाजनि जे पीर मियां नूर शाह जो आहे। हिन रड़ी जा वापारी एतिरे क़दुरु शाहूकार हुआ जो हाणे इन पासे को अढंगा सढंगा ख़र्च करे त इन खे चवनि ईअं त रड़े जो शाहूकार आहीं कीअं। मुग़ुलबनि खां 2.5 कोह परे उत्तर उभरंदे तरफ़ नंदकोट आहे। हिते अॻे हिकु नंद नाले राजा हो, जंहिंजो कोट हाणे डठो पियो आहे। मुग़ुलबनि जा माण्हू अॼु ताईं ईअं था चवनि त इन्हनि बड़े माना डठल कोट में झझो धन पूरियल आहे। अॻिते ॿुधाए थो त मुग़ुलबनि खां 2 कोह परे सीर सिंडो आहे। हिते सीर नाले हिकु खारी पई वहे। हिन खे संडो बंदर बि चवंदा आहिनि, जो संडो नाले ॻोठ नज़दीक आहे। हिन बंदर जो लखपत ऐं कच्छ जे साड़ियुनि ऐं ॿियनि जिन्सुनि जो वापारु हले थो। हितां हर साल 7-8 लखनि रुपयनि जे माल जी रवानगी ऐं 3-4 लखनि रुपयनि जी आमदनी थिए थी। तंहिं करे हिते सरकारी कस्टम ऑफिस आहे, जा कराचीअ वारे कस्टम ऑफिस जी शाख आहे। सन 1914 खां वठी सीर सिंडे वारी खाड़ीअ सुकण जा साया कया आहिनि ऐं ॿियनि ॿेड़ियुनि जी आमदरफ़्त खे बंझो अचणु लॻो आहे। इन्हनि हाल सां बि हिन पासे जे वापारु अञा चङो पियो हले। ही हाणोकियूं ॻाल्हियूं जॾहिं अॻियनि अहिवालनि सां गॾु वीचारजनि थियूं तॾहिं पुरुड़ पवे थी त सिंध जो ही भाङो जिन्सी पारस हो। हाणे ॾिसो त शाह साहिब हिन पासे जा कहिड़ा बयान थो करे। ॿुधाए थो त तिर फोटा पारचा पाणियठ पाताऊं, कोठियूं क़ीमत सिंधियूं तड़ में तकियाऊं। तड़ में माना किनारे ते, अंदरि समुंड में जेके किनारा उते अची करे उन्हनि खे तमामु बेबहा अमूल्य उन्हनि खे जेके आहिनि माणक मोती मिलिया, तिरफिल मिलिया, फोटा मिलिया, पारचा पाणियठ पाताऊं, तमामु क़ीमतियूं जेके शयूं आहिनि उन्हनि खे मिलियूं। हिते जा वापारी लौंग, इलायची, कपिड़ो, आबदार मोती या ॿिया केतिरा क़ीमती माल ॿेड़ियुनि में माना पंहिंजे नावुनि में ॿेड़ियुनि में ॿाहिरि रवाना कंदा हुआ। ही तवारीख़ी ॻाल्हियूं आहिनि। लौंग ऐं इलायची सिंध जी पैदाइश न आहे, पर सिंध जा वणजारा ऐं ॿियूं शयूं
हिकिड़नि ॾेसावरनि मां घुराए ॿियनि ॾेसावरनि ॾे मोकिले वणिज वापारु कंदा हुआ। मोतियुनि जो वापारु बि कंदा हुआ। भट शाह तैलके हालनि जे परियां ॻोठ कप ते दारूअ जो हिकु ढंढ आहे। हालुनि में शहज़ादपुर तैलके में गश्त कंदे किन खे मालूम यानी ॼाण हासिल थी आहे त इन्हीअ ढंढ मां अॻे सचा मोती निकिरंदा हुआ। कहिड़ी ढंढ मां? कप दारूअ जे वेझो हिकु ढंढ आहे। उन ढंढ मां तमामु अमूल्य बेबाहा मोती निकिरंदा हुआ ऐं शाह साहिबु उन्हनि जो ज़िक्र कयो आहे। इन्हीअ ढंढ मां मोती निकिरंदा हुआ या न, सा ॻाल्हि कंहिं किताब में ॼाणियल कान्हे, पर इहा पक आहे त शाह साहिबु इन्हीअ ढंढ जे मोतियुनि जो ज़िक्र न कयो अथसि। चयो अथसि त वियासे अमीक ॾे मुंहुं कातो ॾेई तिन सिपूं सूझे कढियूं पातारा पे, माना जेके हिन संसार खां खे मुंहुं कड़ो करे अमीक में समुंड में घुसी विया तिन खे सिपूं मिलियूं। अंदरि पातार में गिरण सां उन्हनि खे तमामु बेबाहा सिपूं मिलियूं जिन मां उन्हनि खे अणलभा मोती हथ आया आहिनि। हिते अमीक यानी समुंड जी ॻाल्हि कई अथसि। समुंड मां अॼु ॾींहं ताईं सिंध जा गवास माना टोबी जेके आहिनि मोती कढनि था। इहो मकातो कस्टम खाते जो अमलदार ॾींदो आहे। माना मकातो माना बयानु, जेको सिर बसर उन जो बयानु आहे उहो कस्टम खाते जो जेको मुखी हूंदो आहे, अमलदार हूंदो आहे, उहो उन में असांखे इहा ॼाण मिलंदी आहे। नेक्स्ट हिन में त कराचीअ तरफ़ लांडी स्टेशन जे परियां रबड़ी नाले ॻोठु आहे। उते समुंड जे किनारे ते ॾिसो त सिपियुनि जा डिग लॻा पिया आहिनि। इन्हनि सिपियुनि मां बिल्कुलु हल्के नाणे वारा मोती निकिरनि था जे अक्सर दवाउनि में कमु अचनि था। हिन वक़्तु क़ीमती पाणियठ वारा मोती ईरान जे नार मां लभनि था। सिंध जे वणझाड़ा पंहिंजो टोबेर परे परे समुंड में मोकिलींदा आहिनि ऐं इहे जेके मोती आणींदा हुआ तिन जो चङो वापारु हलंदो हो। शाह साहिबु उन्हनि जी ॻाल्हि पिणु कई आहे। ॿुधायो आहे त मुग़ल बंजा नाकड़ा अॼु ताईं मुलबार ऐं ॿियनि ॾोराहनि देसनि में वेंदा हुआ। शाह साहिब जे वक़्त में उहे कहिड़नि पासनि ॾे वेंदा हुआ से पिणु हिन चिटे नमूने बयानु कयूं आहिनि। ॿुधाए थो त हीअ सिंध जो वॾो सैलानी कंहिंजे नाले थो चए? शाह जे नाले असांखे ॿुधाए थो त सिंध जा वणझाड़ा जॾहिं वणिज वापारु करणु वेंदा हुआ तॾहिं दुंगियुनि में माना पंहिंजनि ॿेड़ियुनि में पाण सां होशियारु मलम खणंदा हुआ। सिंध में असीं आम तरह जंहिंखे सुखानी सॾियूं था तंहिंखे लखपत ऐं कच्छ जे पासे मलम कोठींदा हुआ। हिंदुस्तान जे अमीरपुल गज़िंटियम में इहो ई लफ़्ज़ कमु आणे लिखियो अथनि त कच्छी मल्लम अॼु ताईं हाकारा आहिनि। शाह लतीफ़ इहो लफ़्ज़ किथां जटियो आहे? ॿुधाए थो त सौदे कारण संभी वेयूं वणझाड़नि विया चीन बंगाल ॾे रखी माणिक मन, माना उहे सौदे जे करे जेके आहिनि, जेके वणझाड़ा आहिनि तयारु संभी माना तयारु थी करे वेयूं वणझाड़नि विया चीन बंगाल ॾे रखी पंहिंजो मनु जेको आहे माणिक मोतीअ जीअं साफ़ करे उज्जवल करे चीन ऐं बंगाल जे तरफ़ उन्हनि पंहिंजो रुख़ रखियो ऐं उन तरफ़ वञी करे मोती अख़्तियार कयूं। त सिर्फ़ु सामूंडी ऐं हिन में अञा ॿियो जेको अधु चैप्टर आहे त हीअ अधु चैप्टर जेको आहे हिन में साफ़ ॿुधायो आहे त सामूंडी जेके आहिनि बेबहा मोती अख़्तियार कंदा हुआ ऐं उन्हनि मोतियुनि जो वापारु किथे किथे हू पंहिंजो कंदा हुआ उन जे बारे में असांखे चिटी ॼाण ॾेई ॿुधायो आहे त कहिड़े नमूने सुर सुराग ऐं सामूंडी ऐं जॾहिं सामूंडी वापार ते वेंदा हुआ त उन्हनि जूं वहूं जेके आहिनि पुठियां कीअं दरिया ते अची करे अखा पाईंदियूं हुयूं। अखा पाइणु माना उन्हनि में जेको आहे न खंड सां ऐं चांवरनि सां असां उन्हनि में अखो पाईंदा आहियूं, पलव पाईंदा आहियूं। त छो जो 6 महीना जेके आहिनि हिननि जा वणझाड़ा जेके हुआ ॿाहिरि परदेस में हलिया वेंदा हुआ ऐं वापसि जॾहिं वरंदा हुआ त इन्हनि खे ख़बर कान हूंदी हुई त कंहिंजो जानी हिन जहाज़ में आहे। जॾहिं जहाज़ में हू वापसि मोटंदा हुआ तॾहिं उन्हनि खे हर हिकु चवंदी हुई शल मुंहिंजो जानी हुए हिन जहाज़ में। हर का उमेदु रखंदी हुई दरिया जे सीर ते अची पलव पाईंदी हुई, आशूं अॻाईंदी हुई त मुंहिंजी आश पुॼाइनि या शल मुंहिंजो जेको आहे उहो जानी हिन
जहान में हुजे। त इहो जेको अधु चैप्टर पाण हिन जी मुसाफ़िरीअ जे बारे में कही कहिड़े कहिड़े हंधि हू पंहिंजी मुसाफ़िरी कंदा हुआ। ऐं नेक्स्ट जेको आहे अधु चैप्टर अञा आहे उहो पाण नेक्स्ट सुभाणे कंदासीं। बसि अॼु एतिरो।